सॼूं था असां सिंधी भाइरनि खे पुकारियूं था असां सिंधी भाइनि खे अपील था कयूं त असांजी मदद लाइ अचो। किथे आहियो तव्हां? कल्ह बि तव्हां ॾाढी देरि करे आहियो जॾहिं असां वटि पथराव थियो। असां खीर पीआ के ॿार रोडनि ते जलियूं बीठियूं आहियूं। असां नियाणियूं सभु घरनि खां दरपदर आहियूं। असांजे पेट में अन्न पाणी कान्हे को। असां सिंधी क़ौम परस्तनि खे घुरायूं थियूं। असां पंहिंजे भाइरनि खे थियूं घुरायूं। असां बशीर कुरैशीअ जहिड़े भाइरनि खे थियूं घुरायूं। असां वटि अचो मदद लाइ पहुचो था। किथे आहियो? कॾहिं ईंदव? कॾहिं असां भेनरुनि नियाणियुनि जी मदद कंदव? असां हिन वक़्तु लासहारा बेसहारा यतीम अफ़ीफ़ाप गरीब असां पंहिंजी मज़ूरनि मिस्त्रियुनि सां घर ठाहिया आहिनि। असां पंहिंजी यतीमनि सां घर ठाहिया आहिनि। असांजी मदद लाइ अचो। कॾहिं ईंदो मदद लाइ? जे हींअर न आहियो त तव्हां क़ौम परस्त भाइर ॿाहिरि निकिरी अचो। असां नियाणियूं आहियूं। तव्हां दिलेरनि भाइरनि जूं भेनर आहियूं। असां तव्हां जहिड़नि शहरनि जूं धीअर आहियूं। असां हीअं कान आहियूं असां पोइ ते कदम करे कोन हटाईंदुसीं जेसि ताईं असांजी अपील कोन थींदी। असां मरे मुराए पोइ ते घरनि में कोन वेंदियूंसीं। जॾहिं घर ड्रही वेंदा छा पोइ असां उन्हनि घरनि में वञी वेहंदियूंसीं? पोइ असां उन्हनि आखेरनि में वञी वेहंदियूंसीं? असां कॾहिं वेहंदियूंसीं? असां तेसि ताईं बीठियूं आहियूं। असां राति ताईं बीठियूं हूंदियूंसीं। असां महीनो बि बीठियूं हूंदियूंसीं। पर असांखे हिन वक़्तु तव्हां जहिड़नि शींहनि जी ज़रूरत आहे। असां तव्हांजे दिलेरनि भाइरनि जी ज़रूरत आहे। असां तव्हां जहिड़नि शींहनि जी ज़रूरत आहे। असां शींहनि सिंधियुनि जूं भेनर आहियूं। असां क़ौम परस्तनि जूं भेनर धीअर आहियूं। असां वटि मदद लाइ तव्हां हींअर खपो था। असां वटि असां ते पथरा थिए असां ते गोलियूं हलनि असां वेंदासीं कोन। असां शींहनि वांगुरु मुंहुं ॾींदियूंसीं। भले मरी पऊं असां पोइ ते कदम कोन हटाईंदियूंसीं। जॾहिं घर ड्रही वेंदा पोइ वञी ख़ाली घरनि में कोन वेहंदियूंसीं। पट ते कोन वेहंदियूंसीं। जेको हींअर ई असां ॿाहिरि निकितल आहियूं। तव्हांजी ज़रूरत आहे। बशीर कुरैशीअ जहिड़नि जी ज़रूरत आहे। मुर्तज़ा भुट्टे जहिड़े जी ज़रूरत आहे। जेके असांजे बेनज़ीर भेण जहिड़ी जी ज़रूरत आहे। भेनर बि निकिरी अचो ॿाहिरि असांजी हेल्प लाइ। तव्हां छा पिया चवणु चाहियो? अली शाह अचे साईं असांजो असां सां मदद करे। असांजी जेके बि भाइर आहिनि असांजी मदद कनि। कल्ह असांजा बचा जे मरी वञनि असांजे मथां हेॾियूं गोलियूं हलियूं हेॾा असांजे मथां कया अथनि। असां मजबूर थी विया आहियूं जो असां बेसुकून थी विया आहियूं। जे ज़रूरत आहे असांजे भाउनि खे त हिन महिल असां हथ ॾेई साथ मिलाइनि। असां नियाणियुनि सां हथ ॾेई साथ मिलाइनि। हे टाइम अथनि पोइ असां छा कंदासीं? मुंहिंजा भाउ महिरबानी कयो महिरबानी कयो असां सां ॿियो असांजी मदद कनि। असां हिते मजबूर थी घर मां निकिता आहियूं। असांजी काई बि मुराद अली शाह खे इल्तिजा आहे त कुझु कनि असांजे लाइ। असां कल्ह खां वठी हिते बेघर वेठा आहियूं इल्तिजा जे लाइ। को असांजी को मदद नथो करे। असां अपील था कयूं मुराद अली शाह खे असांजी मदद कनि। असां हुनजे ॻोठ जा असां सिंधी माण्हू दादू जा आहियूं। असांजी हिते मदद मदद जी सख़्त ज़रूरत। असांजा ॿार बच्चा असांजा मर्द निकितल आहिनि। असां घर कीअं कयूं? असांजा आरसीसी घर असांजे हिते झोपड़ियूं न आहिनि जो असां घर छॾे वञूं। गरीब मिस्किन जा ॿार आहिनि हिते। केरु सम्झे नथो? सिंधियुनि जे लाइ त माण्हू कुर्बान थी वेंदा आहिनि। पर हिते के सिंधी माण्हू ॾिसी परते खां तमाशो था ॾिसनि। ॾिसी करे बि केरु वेझो नथो अचे। किथां जो इंसाफ़ आहे? सिंधी माण्हू खे केरु हथ बि खणंदो आहे त सिंधी माण्हू उथी वेंदा आहिनि। हिते सिंधी माण्हू ॾिसी करे बि तमाशो था ॾिसनि। किथां जो इंतजाज आहे इहो? सिंधी माण्हुनि जे लाइ त माण्हू कुर्बान थी वेंदा आहिनि। पर सिंधी माण्हू ॾिसी करे बि अॻियां नथा अचनि। किथां जी अपील आहे? किथां जो कानून आहे? कंहिंखे ग़ैरत नथी जागे? जॾहिं पंहिंजी नियाणी ते ॻाल्हि थींदी त पोइ छा कंदा? असां बि घर छॾे असां वेठा आहियूं। पर असांजे अलाह साईं कुझु बि न थियो। केतिरा ॾींहं असां हिते वेठासीं। महिननि खां वठी असां हिते बीठा आहियूं। असांजे ॿारनि जा पेपर थियण वारा आहिनि। इम्तिहान थियण वारा आहिनि। असां घर छॾे हिते वेठा आहियूं। न कुझु खाधो आहे न पीतो आहे। सॼी ज़िंदगी गोलियूं हलायूं था। फायरिंग कई हलनि। नियाणियुनि जे मथां को हथ खणंदो आहे? का फायरिंग कबी आहे? किथां जो आहे इहो कानून? ॿार बच्चा हिननि खे नथा ॾिसण में अचनि जो फायरिंग था कनि। आंसू गैस था हलाइनि। असांजा ॿार रोईंदे रोईंदे घर पहुचनि। किथां जो इंसाफ़ आहे इहो? मुंहिंजी मुराद अली शाह खे हथ जोड़े थी कयां त हिते अचे ऐं असांजी मदद करे। कॾहिं कमी न चले त लाशूं विछाइजी वेंदियूं। असां पंहिंजी कुर्बान थी वेंदासीं। असां पंहिंजो साह ॾींदासीं जान ॾींदासीं। पर असां हितां न ॾींदासीं। भले जेको इहो बिल्डर अचे हिते असां हिते पंहिंजी जान ॾींदासीं। पर असां पंहिंजो इहो मुल्क न छॾंदासीं। असां पंहिंजी ज़मीन न ॾींदासीं। भले जंहिंखे अचिणो आहे त अचनि। असां हिते मरी वेंदासीं। तव्हां छा चवंदा? असांखे रोज़ रोज़ दलील न कयो वञे। हिते हिकिड़ो ॾींहुं अची ॻाल्हि कनि असांखे 8-10 ॾींहं यको रोज़ रोडनि ते खणी थो वञे। या किथां जो हिननि जो इंसाफ़ आहे? या त ॻाल्हाइनि या त ॻाल्हि सिधी कनि।
पाण अचनि रोज़ रोज़ धमकियूं ॾेई फायर करे हलिया था वञनि छा था कनि बसि कंहिंखे ॾियारनि इहो कोन थियनि त पुठियां ॿार हूंदा कंहिंजा हाँ पढ़ंदा हूंदा कंहिं गोलियूं था हलनि इहो ख़बर नथी पए हुननि खे त कुझु इंसाफ़ बि त कनि या ॻाल्हाइनि या त ॻाल्हि ख़तमु करे वञनि। जी दोस्तों तव्हां ॾिठो त हिन वक़्तु गाज़ी ॻोठ ब्लाक ई जे समूरनि रहवासियुनि सां गॾु आहियूं। हीअ असांजूं भेनरूं हिन वक़्तु बि सिंध जे बाशऊर अवाम खे सॾे रहियूं आहिनि, सिंध जे माण्हुनि खे सॾे रहियूं आहिनि, सिंध जे नौजवाननि खे सॾे रहियूं आहिनि त अचो असांजी मदद कयो। हीअ ॾिसो पिया त हीअ केतिरियूं मासूम न्याणियूं असांजूं हिन वक़्तु बि रोडनि ते बीठियूं आहिनि। सिंध पुलिस जो ॾाढो बि हिननि जे मथां जारी आहे। राति 3, 3:30, 4 बजे हिननि जे घरनि मथां चढ़ायूं थियूं, हिननि जे मर्दनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई आहे, पर सिंध हुकूमत हाणे बि उन ज़ालिम जाबिर बिल्डर सां गॾु बीठी आहे। को बि हिननि सिंधी न्याणियुनि सां गॾु बीहण जे लाइ तयारु न आहे। पर असां सिंधी मीडिया जा इहे समूरा दोस्त जिथे गूंगी ऐं ॿोड़ी मीडिया थी विया आहे, उर्दू मीडिया जेका हिननि जी सार संभालण नथी अचे, असीं समूरा सिंधी मीडिया जा दोस्त अॼु बि पंहिंजे भेनरुनि सां गॾु बीठा आहियूं। सुभाणे बि असीं पंहिंजे हिननि सां गॾु बीहंदासूं। हीअ मूं सां गॾु मुंहिंजूं भेनरूं बीठियूं आहिनि, हिननि सां गॾु बीठो रहंदुसि त क़यामत ताईं बीहंदुसि, पंहिंजे खे मरण ताईं हिननि न्याणियुनि सां गॾु बीठो आहे, हिननि जा आजा बचाइण ताईं गॾु बीहंदासीं। ख़ुदा सिंध जी आवाम खे मुंहिंजी इल्तिजा आहे, मुंहिंजी अपील आहे त तव्हां बि घरनि मां ॿाहिरि निकिरी अचो। हीउ हिकिड़ो ॻोठु डथो, हीउ ई ब्लाक हिकिड़ो डथो त सम्झो हीउ गाज़ी ॻोठु सॼो रहंदो। जॾहिं गाज़ी ॻोठु सॼो रहंदो त पोइ हीअ समूरियूं शयूं ॿियूं तव्हांजे पासे में सिंधियूं आबादियूं ठातियूं वेंदियूं। CM सिंध मुराद अली शाह खे बि इहो पैगाम थो ॾियणु चाहियां त हाणे जॾहिं तव्हांखे सिंधी माण्हुनि जे मथां अफ़गानी पठान हमला कया पिए, उहे कूची कैम्प, अफ़गानी कैम्प, अलासिफ ते वेठल पठान, त पोइ छा उहे कहिड़े क़िस्म सां उन्हनि खे असीं चई सघूं था त उहे जेको आहे सो कानूनी वेठल न आहिनि। हीअ असांजा सिंध जा रहवासी, सिंध जूं माइरूं, सिंध जूं अमड़ियूं ऐं असांखां जेको आहिनि सो उहे गैर कानूनी हूंदियूं। ऐं पंहिंजे दोस्तनि खे चवंदुसि त हिकु भेरो ॿीहर मंदरु तव्हांखे ॾेखारीनि त कीअं न सिंध जूं न्याणियूं अॼु बि बेयारो मददगार बीठल आहिनि। अपील कंदासीं, असां हुनजा माण्हू आहियूं, असां हुनजे ॻोठ जा माण्हू आहियूं, अचे असांजी मदद जे लाइ अचे। सिंधी माण्हू असां सिंधी जी मदद जे लाइ अचे। ही पुलिस ॾिसो, ही जेका पुलिस जी वर्दी में आहिनि गुंडा गर्द आहिनि, गुंडा आहिनि, इहे असां ते ज़ुल्म करण अचनि था। अलाह जो नालो तव्हां असांजी मदद कयो, बुरा तरीक़े में असांजो आवाज़ पुॼे थो त मदद करे। असां दादू गाॾियूं करे हुननि खे वोट ॾियण वेंदा आहियूं, सीटूं कंहिं ॾे रहियूं, असां ग़रीब ॾे रहियूं, असां ग़रीबनि जी वोट ते सीट हुननि खे मिली आहे। असांजी मदद करे, बसि असां मुराद अली शाह खे हथ ॿधी इल्तिजा कई, असांजी मदद करे, असांजी मदद करे। मीडिया जा घणा शुक्रगुज़ार आहियूं। हींअर ॾिसो था कीअं असांजूं न्याणियूं पुकारे रहियूं आहिनि, सिंधी भाइरनि खे अर्ज़ु करे रहियूं आहिनि, हिननि जूं दाऊं ॿुधी करे तव्हां अचो। हिते केर बि नथो चए, सार संभालण वारो केर बि न आहे, केर बि मौजूदु न आहे। हींअर तव्हां सिंधी भाइरनि जी, क़ौम परस्तरनि जी, तव्हां शीहनि पुटनि जी, वरी बशीर ख़ान कुरैशी जी ज़रूरत आहे हिते, वरी हुन क़ौम परस्ती ज़रूरत आहे हिते जेके सिंधियुनि खे उहो ई हक़ वठाए ॾे। उहो ई वञी करे जॾहिं बि मसइलो थींदो हुयो, बशीर ख़ान पंहिंजो घर सम्झी करे अची करे बीह रहंदो हुयो, पंहिंजा नंगे धंगे सम्झी करे अची करे बीह रहंदो हुयो। हीअं हर सिंधी, हर क़ौम परस्त सां इहा अपील था कयूं असां, अचे असांखे असांजा साथ ॾे, हिननि न्याणियुनि जो साथ ॾे, हिननि भेणुनि जो साथ ॾे। जीअं त तव्हां ॾिसो था ही मासूम
कल खां बेघर लॻी पयूं आहिनि पर 1 महीने खां पुलिस जो टार्चर रोज़ जो रोज़ हले पियो हीअं ताईं को बि पुलिस जो टार्चर बंदि न आहे छो थोरी देरि पहिरियां हितां पुलिस गुज़री आहे जेके हिन नौजवाननि खे खंभण जे लाइ हितां खंभण जे लाइ पोइ उन आई पर उन पूरे भॼी विया मरा हाणे न्याणियूं वरी निकिरी आहियूं त कल्ह खां हिते ई बीठियूं आहिनि की काॾे न थियूं हाणे हुननि जो मुतालबो इहो आहे जेसिताईं असांजा ॿाहिर नथा अचनि जेसिताईं असांजा ॿाहिर नथा अचनि असांजी जाइ न छॾींदीसीं हाणे असांजी इज़त जो असांजी गैरत जो मसइलो आहे हाणे तव्हांखे अचणु वञो मुंहिंजा बेटा असांखे सख़्तु ज़रूरत आहे हिन में असांखे हथ में हथ ॾियनि जी कामेल ज़रूरु तव्हां छा चवंदव असां इहो चवंदासीं ख़ासि करे पूरी सिंध जे क़ौम परस्त धुरनि खे ऐं क़ौम परस्त अॻवाननि खे अचो हिन गाजीकोट ब्लॉक में जेको ज़ुल्म थी रहियो आहे जेको थींदो रहियो आहे हाणे बि असांखे इहे छेड़ मिलिया आहिनि त पूरी कराची जी पुलिस अचे थी पई अची करे शीलिंग कंदी फेरिंग कंदी कल्ह वांगुरु वरी असांजी अमड़नि भेनरुनि नियाणियुनि जी इज़त में थपंदा अची खुदारा अचो अचो ही वक़्तु आहे त अची पंहिंजे न सिंधी ॻोठनि जी मालिकी कयूं पंहिंजी भेनरुनि जी पंहिंजी माउरुनि जी पंहिंजी नियाणियुनि जी मालिकी कयूं सिंधियो असां गैरतमंद क़ौम आहियूं असां गैरतमंद क़ौम आहियूं अचो ही घड़ी आहे हाणे बि त झट खां पोइ हाणे पुलिस जूं गाॾियूं वयूं रेंजर जूं गाॾियूं था वयूं असांखे थ्रेड ॾिना विया आहिनि त हीअ असां ईंदासीं हिन ॻोठ खे बिल्कुलु सॼे खे ठाहींदासीं सो अचो असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं हिकिड़ा केस असां ते कया विया आहिनि कल्ह अञा ताजूं सां ज़मानतूं करायूं वरी अॼु असां ते ॿिया केस कया विया आहिनि खुदारा सिंधी माण्हू हिन सिंधी ॻोठनि जी आबादियुनि जा माण्हू ईअं तव्हां न सोचो त अॼु गाजी ॻोठ हिकिड़ो ब्लॉक ठहंदो न जे अगरि ही ॻोठ ठहंदो त पूरी सिंधी ॻोठनि जूं आबादियूं ठहंदियूं तो महिरबानी करे अचो हिन पंहिंजे ॻोठ जी मालिकी कयूं पंहिंजी हिन नियाणियुनि जी अमड़नि जी मालिकी कयूं ईअं न जो सुभाणे हथौड़े मली वञणो महिरबानी करे अचो सिंधी क़ौम हाणे पुलिस अची वई आहे हिते पुलिस अची वई आहे झट खां पोइ हिते वरी साॻियो शीलिंग थींदी महिरबानी करे अचो पर जल्दी अचो जी अम्मा असांखे भाऊ हिन वक़्तु सिंधी भाइरनि जी ज़रूरत आहे अहिड़नि शींहनि जी ज़रूरत आहे ठीकु आहे असांखे पंहिंजे सिंधियुनि भाउनि जी ज़रूरत आहे असांजी मदद लाइ अचनि असां मदद लाइ हेॾे होॾे बीठा ॾिसूं था पुकारियूं था असां वॼायूं था असां अकेली औरतूं आहियूं असांजे मर्दनि खे क़ैद करे खणी विया आहियूं उहे वीचारा ख़ौफ़ मारे घटि निकिरी आया आहिनि पर असां औरतूं कॾहिं बि कान हटंदियूंसीं असांखे पंहिंजे सिंधियुनि भाउनि जी ज़रूरत आहे ऐं असां उन्हनि खे पुकारियूं थियूं सॼियूं थियूं त असांजी मदद लाइ अचनि असां ख़ैर ख़्वाह ॿारनि जे नंढड़ा ख़ैर ख़्वाह उहे बि खणी ॿाहिरि निकितियूं आहियूं ऐं जेके असां नंढड़ा मसूड़ा बि ॿाहिरि खणी निकितियूं आहियूं असां बुखनि उञनि ते रोड ते पंहिंजे भाइरनि जो इंतज़ारु थियूं कयूं असांजा भाइर अचनि असांजी मदद कनि सिंधी भाइर असांजे किथे आहिनि हिन वक़्तु जो असांजी मदद लाइ नथा अचनि जेका मुराद अली शाह किथे आहे ठीकु आहे हे क़ौम परस्त किथे आहिनि जो असां सिंधी ॻोठनि जी नथा कनि मदद असां न्याणियुनि ते राम कनि असां उन्हनि जूं भेणियूं अमड़ियूं आहियूं असां ते राम कनि हाणे राम कनि असां वटि हिमत न आहे असां उन्हनि भाइरनि लाइ बीठियूं आहियूं असां भाइरनि जो इंतज़ारु जेसिताईं उहे न ईंदा असांजा सिंधी भाइर त शींहं आहिनि पर हिन वक़्तु छा थी वियो अथनि ठीकु आहे हिन वक़्तु छा थी वियो अथनि किथे सुम्हिया पिया आहिनि कहिड़ी निंडुनि में आहिनि कॾहिं सिंधियुनि जी मदद कंदा असांजे मथां सिंधियुनि जी मदद लाइ कम कया विया आहिनि उहे ॾिसी बि हिन महिल ताईं पैदा न थिया आहिनि असां परेशान थी विया आहियूं या असां पाण खे मुंहिंजा बचो असांजे हिन महिल पहुचो असांखे सख़्तु ज़रूरत आहे असां नंढड़ा नंढड़ा मासूम आहिनि जे असांजा खॼी विया त असां पूरियूं थी वयूं जेके पहुचण वारा आहिनि जेके महिरबानी करे सीनियर साहब दोस्त बि अचनि जंहिंमें डॉक्टर अलीम आहे शफ़क़त नूनारी आहे घोष बुगियो आहे जेके बि असांजा सिंधी साहिब आहिनि असां अची ताउन कनि छो जो असां सिंधी क़ौम आहियूं असां उर्दू मीडिया कॾहिं बि असांखे कमु न आई आहे छो जो सिंधी माण्हू असां निंड खाऊं असां पंहिंजी हिन धरतीअ जा मालिक आहियूं असां हिन पंहिंजी धरतीअ जा वारिस आहियूं सो महिरबानी करे साहिबी दोस्तनि खे इल्तिजा था कयूं हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त अचो साहिबी दोस्तो हिते का मिठाई नथी विराइजे हिते तव्हां सिंधी भाइरनि सां सिंधी अमड़नि सां सिंधी माउरुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे असां सीएम साईं मुराद अली शाह खे बिलावल भुट्टे खे जनाब आसिफ अली ज़रदारीअ खे त तूं पंहिंजे सिंधी हुजण जो पंहिंजो सबूत ॾे छो जो हिन टाइम ते सिंधी क़ौम तोखे पुकारे थी पई ऐं असां ख़ासि करे आहियूं कामरेड GSN जा पर असां वॉन्टेड पीपल पार्टीअ जा आहियूं असां पीपल पार्टीअ वारनि खे वाजिबु पैगाम था ॾियूं जे असांजा इहो ज़ुल्म मुसलसल रहियो त पोइ असांखां वोट न अचिजो न असांजी तरन ते अचिजो
लतीफ़ पली जो काथे आहे भाउ असांजो, असांखे त उन ते वॾो नाज़ आहे, उन जे अबूअ ते वॾो नाज़ हुयो असांखे। सम्झे हिन वक़्तु लतीफ़ पली जो काथे वेठो आहे भाउ असांजी मदद लाइ न तुले, हो त शींहुं आहे। ठीकु आहे, जॾहिं हितां लाहौर में वियो हो त बाक़ाइदे हुननि खे जेको लफ़्ज़नि में दहलाए आयो। हिन वक़्तु असां न्याणियूं ॿाहिरि मदद लाइ तड़फूं थियूं, मदद लाइ पुकारियूं थियूं असां पंहिंजे भाइरनि खे, ख़ासि तौर ते लतीफ़ पली जंहिंखे था पुकारियूं त हिन वक़्तु असां वटि अचे ऐं असांजे मथनि ते हथ रखी बशीर कुरैशीअ वांगुरु असांजो सहारो बणिजे। पर असां अवल अॾु उन्हनि जो अलॻि मरंदियूंसीं, पहिरियों मरंदियूंसीं, असां कंहिं भाउ जे मथां गोलियूं हलाइण कोन ॾींदियूंसीं। ऐं पुलिस दहशतगर्दी थी करे, कारिन वर्दियुनि में असांखे माण थी अचे, इहा दहशतगर्दी आहे, इहो मारणु आहे। ठीकु आहे, इहो तहफ़ुज़ न आहे। असां पंहिंजे तहफ़ुज़ लाइ पाण भेनर सिंधिणियूं बीठियूं आहियूं। जीअं असां ॼाणियूं अॻियूं क़ुर पिया त ईअं पिया हलनि ॼणो असां धाड़ेलनि खे वठनि पिया, न्याणियुनि खे ईअं हथ पिया विझनि, असांजे मथां गोलियूं बि हलाइनि, असांजे मथां मतिलबु अलाए कहिड़ियूं शयूं हलाइनि जंहिंमें असांखे मग़ज़ खे चकर अची विया, सारियूं असांजूं अखियूं बंदि थी वियूं। पोइ बि हिन महिल ताईं को सिंधी न लथो आहे असांजे लाइ, को न लथो आहे। जॾहिं असांजा बच्चा खजी वेंदा, उन खां बाद ईंदा त असां छा कंदासीं? मुंहिंजा भाउ इन बच्चनि जे मथां तव्हां भाउनि जे मथां असां सिर ॾींदियूंसीं, असां इहा मयार न खणंदियूंसीं। महिरबानी कयो, किथे बि आयो अची वञो, हाणे असांजी मदद कयो, मदद कयो, सिंधी निकिरी मदद जी निकिरी अचो, मखदूम मां निकिरी अचो, सचल मां निकिरी अचो, मारवाड़ा मां निकिरी अचो। ठीकु आहे, सभु असां तव्हांजूं बीठियूं आहियूं भेनर, तव्हांजूं बीठियूं आहियूं, तव्हांजे इंतज़ार में बीठियूं आहियूं असां भेनर। ठीकु आहे, तव्हांजे मथां सिर ॾींदासीं। इहा भली ॻाल्हि करे त असां रोज़ाने असां उन्हनि जूं भेणियूं असां रोज़ाने असां हिन रोड ते बीठियूं। कश्मीर खां वठी कराची ताईं हर सिंधी भाउ जी हिते ज़रूरत आहे। हाणे इहो मसइलो असांजो न आहे रहियो, हिन न्याणियुनि जो मसइलो रहियो आहे, हिन क़ौम जो मसइलो रहियो आहे। हाणे इहो असां अकेले जो मसइलो न आहे, असांजे नगनि जो मसइलो रहियो आहे। कश्मीर खां वठी कराची ताईं तव्हां सभिनि भाइरनि जी ज़रूरत आहे। हींअर कराची में जेको ज़ुल्म थी रहियो आहे, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, सिंधी को टैन 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 बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, सिंधी को टैन 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 बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को टैन बंद करो। बंद कयो काफ़िरो यज़ीज़ो, यज़ीज़न वारो सिन न लायो, न लाइण ॾींदासीं। दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, सिंधी को टैन 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 बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को टैन बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को टैन बंद करो, दहशतगर्दी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, मारामारी बंद करो, सिंधी को टैन बंद करो, सिंधी को
हटाइण दहशतगर्दी 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 सिंधी कोट हटाइण सिंधी कोट हटाइण सिंधी कोट हटाइण सिंधी कोट हटाइण मारामारी 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 दहशतगर्दी 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 थोड़ी रैली कर रहे हैं सिंधी ॻोठ ठाहिण बंदि कयो पुलिस गॾिजी मुर्दाबाद ये सब बाबा ये सब सिंधी ॻोठ रहण मारामारी दहशतगर्दी पुलिस वर्दीअ में पुलिस वर्दीअ में अचण दहशतगर्दी जुल्म है ॾाढ है जाफर है जुल्म है दोस्तों ये ॾिसो पिया त जेको हिन वक़्तु हिननि ते सुबुह जी जेका शेलिंग थी राति जो 3 बजे जेको घरनि ते चढ़ाई थियूं ही गोल जा शेला हे तव्हांजे साम्हूं आहिनि हिननि जे मिसकिन माण्हुनि जे हथनि में आहिनि तव्हां ॾिसी सघो था त हे हुन सां केतिरो ज़ुल्म आहे तूं हाणे ॿार माण्हू ते शेलिंग थी आहे गोलियूं हलाइनि ऐं जॾहिं हे असांजे मथां आंसू गैस हलाइनि असांखे नज़र पुलिस पंहिंजी बदमाशी पुलिस पंहिंजी बदमाशी पुलिस पंहिंजी बदमाशी पुलिस पंहिंजी बदमाशी दहशतगर्दी दहशतगर्दी मारामारी मारामारी दहशतगर्दी दहशतगर्दी मारामारी मारामारी सिंधी कोट हटाइण 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 दहशतगर्दी 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 मारामारी मारामारी सिंधी कोट हटाइण सिंधी कोट हटाइण सिंधी कोट हटाइण सिंधी कोट हटाइण बंदि कयो सिंधी ॻोठ रहण बंद कयो सिंधी ॻोठ रहण बंद कयो सिंधी ॻोठ रहण बंद कयो सिंधियुनि ते ज़ुल्म बंद कयो सिंधियुनि ते ज़ुल्म बंद कयो सिंधी ॻोठ रहण बंद कयो मारामारी बंद कयो लठी चार्ज बंद कयो पुलिसकारी बंद कयो दहशतगर्दी बंद कयो ज़ुल्म जारी बंद कयो औरतुनि जे मथां बंद कयो गोलियूं हलाइण बंद कयो गोलियूं हलाइण दहशतगर्दी दहशतगर्दी मारामारी मारामारी सिंधी कोट हटाइण 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 उहो उन्हनि जी हालत ख़राब लॻी पई आहे छो ज़ुल्म थिए थो हे ज़ुल्म छो थिए थो पुट हे गोलियूं कल्ह हलाए विया असांजे मथां अहिड़ा ज़ुल्म करे विया आहिनि औरतुनि खां न मुड़िया आहिनि क़ुरान ॾिठा अथव क़ुरान ॾिठा अथव क़ुरान कढिया आहिनि उहे बि न मुड़िया आहिनि पोइ असां ते रहम छो छा हे ॿार कढी ॿाहिरि पियूं रोज़ाने हिननि जी इज़त आहे इहा इज़त आहे असां औरतुनि जी किथे न असांजा सिंधी भाइर अचनि हाणे अचनि हे काबर रोज़ाने अचे थो इहा तमन्ना रखी थो अचे असांखे गोलियूं हलाइण खां असांजे बचनि खां राति जो बि 3 बजे आया आहिनि रात जो 3 बजे दरवाजा खड़काया अथनि असां न खोलिया।
पली जेके ख़ासि पैगाम था ॾियूं त असां भेनरुनि जी ऐं सिंधड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि जी असांजी लॼ